अगे भी इहो ख्याल कयो हुजे त लाड़काने शहर जे इर्द गिर्द यानी शहर के अंदर कदम कंहिं मस्जिद में को कंहिं मस्जिद में प्रोग्राम ये रखूं तो जी हर मोहल्ले जा माण्हू मुसलमान इन प्रोग्राम में मुस्तफ़ीज़ थी सघनि। अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत तकरीनो ॿुधूं ॻाल्हियूं सुहिणियूं ॻाल्हियूं तमामु ॿुधी। मां हिकु ॻाल्हि तव्हांजे आगे पेश करणु चाहियां थो त जेसीं ताईं का अहिड़ी हस्ती जंहिं मुर्शिद कामिल सॼो थो वञे नथी कंहिं शख़्स खे मुयसर थिए तेसि ताईं उनखे दीन इस्लाम जे सम्झण में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान खे दिल सां क़बूल करण में वॾा ख़तरा आहिनि। पर जे इहा हस्ती मिले थी त सभु ख़ौफ़ ख़तरा पाण ई मटिजंदा वञनि, छो त उनजे अमल में उनजे ॻाल्हियुनि में मदीने जे सोने साईं सल्लल्लाहु जे फैज़ जूं झलकियूं नज़र ईंदियूं। मां हिकिड़ी ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां, अॻ में बि बयानु थियल आहे त ज़िले ठटे में फिरोही क़ौम जो हिकिड़ो फ़र्द मशहूर चढ़ी वारे साईं जो मुरीद, पोइ उनजो पंहिंजे क़ौम वारनि सां 60 जरे बि ज़मीन ते झगड़ो थियो। उहा 60 जरे बि ज़मीन हुई ही न थी, पर सभु ॿ टे ॻोठ हिकु पासे थी क़ौम वारा उनखे कब्ज़ो करे वेही रहे। न पिया ॾियनि, न असांजो आहे, हीअं आहे, हीअं आहे, घणियूं ॻाल्हियूं। हाणे हिकिड़ो माण्हू जो थियो त उन्हनि सां पुॼी न पियो सघे, सभु हिकु पासे थी पिया, वॾेरा पासे वारा आहे उहो सभु मुंझी पिया, त सभु जो हिकु पासे थिया आहिनि त शायदि न ॾिनो आहे, ॻाल्हियूं न पियूं थियनि। हीअ जॾहिं बि दरगाह शरीफ़ ते ईंदो हो त मशहूर वारे असांखे अर्ज़ु कंदो हो त साईं मुंहिंजी 60 जरे ज़मीन ते कब्ज़ो कयो अथऊं। अल्लाह जी कुदरत, ठटे जे शहर में साईं बादशाह जो जलसो थियो, जीअं लाटू थींदियूं, जुमे जो ॾींहुं हुजे, पाण जुमे जी नमाज़ ऐं तकरीर जे लाइ मकली पिया वञनि। मकली हिन जो ॻोठ ठटे शहर खां ॿाहिरि 6-7 किलोमीटर पुठिते। हाणे हीअ साईं बादशाह खे कार ते खणी पियो वञे, साईं आॾो वेठा हा, पर्दा पिया हलनि, गाॾी हलाए पियो। पोइ अॻे आम हीअं रोड न हा, गाॾी चारा बि हूंदा हुआ जेके ॿाहिराणी में करंदा, हे कार हलाईंदो पियो वञे त उहो रस्तो उन ज़मीन में, पोइ उन ज़मीन में जॾहिं हिनजी कार लॻी त साईं पढ़ंदा पिया त हिन साईं बादशाह खे अर्ज़ु कयो त साईं हे ज़मीन आहे मुंहिंजी 60 जरे जेका मूंखे नथा ॾियनि, कब्ज़ो कयो वेठा आहिनि, जंहिंजो मां अर्ज़ु कंदो आहियां। पाण पढ़ाई खे बंदि कयूं, पढ़ंदा पिया हलनि, तिलावत कंदा पिया हलनि, या कुझु बि पढ़ंदा पिया हलनि। हीअं पंहिंजो हथ मुबारक करे फरमायूंसि त हाजी मोहम्मद इलियास, उनजो नालो हाजी मोहम्मद आहे, हेतिरो भितर बि न ॾींदासीं, सुभान अल्लाह, न दुआ घुरियूं न को कुझु, सिर्फ़ु इहो फरमायूं हथ मुबारक करे हाजी मोहम्मद इलियास, भितर बि न ॾींदासीं। ज़मीन उन्हनि जे कब्ज़े में, खाइनि उहे पिया, वठी न पियो सघे, केस कोर्ट में हुजे। साईं त जलसो करे मोटी आया, उन फ़क़ीर खे कोर्ट में ॿुधाए विधो, जीअं अॼुकल्ह कोर्ट ॾिसो त अशराफ जे लाइ मथे जो स्कूल। पोइ हिन उन्हनि खे ऑफर कई त भला हीअं कयो, अधु ज़मीन मूंखे ॾियो, 3 जरे बि अधु खणो। कुझु हुननि राज़ी थिया, ॾाढो भलो, अधु मिले थी, लिखत बि थी वेंदी। पर हिकिड़े चयो त न, इहो भारी थियो आहे, सुस्त थियो आहे, असांखे 60 जरे में मिलंदा। साईं इहा एॾी वॾी आफ़त ते ॿियो राज़ी न थिया, ईअं था 2-3 महीना गुज़रनि ऐं थी कराची मां हिकिड़ी टीम अचे, उन्हनि खे को सरकारी को फार्म ठाहिणो हो, कुझु बि ठाहिणो हो, अब ॻोल्हींदा ॻोल्हींदा उन ज़मीन ते अची बीठा, अब हे ज़मीन खपे त साईं DC साहब गॾु, ऑफिसर गॾु, टीम हुजे। हीअं रिकॉर्ड जो खोलियो न, रिकॉर्ड में त नाले हाजी मोहम्मद इलियास जो,
चार ही पंज ही ॻोठ रलिजी आया त बाबा असांजो हुन ॾे हिसाब आहे, राॾूनी आहे असांजी। उन्हनि चयो त असां तव्हांजे कंहिं बि हिसाब सां ॿधल न आहियूं, हिन रिकॉर्ड सां ॿधल आहियूं। ये ज़मीन आदि मदद जा सॼा ज़मीन हुकूमत खणी वई, गवर्नमेंट पाकिस्तान सिंध खणी वई, भितर बि न मिलियो। 60 50 पैसा हाजी मदद जा सके गवर्नमेंट ॾिना त तुंहिंजा। ज़मीन हुकूमत खणी वई, जेको पाण फरमाइश पिया भितर बि न ॾींदासीं। 30 जणे पियो ॾियनि त बि न नसीब थिया। हाणे सम्झी त इहा काबिलनि जी ॻाल्हि आहे त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुफ़्तगू मुबारक छा हूंदो। जन्नतुल फिरदौस में तुंहिंजी जाइ मुंहिंजे बाला मुबारक जे साम्हूं। सुभान अल्लाह। यकीन दिल खे ॾियारण वारी हस्ती, महबूबनि जे फरमान ते ईमान ॾियारण वारी हस्ती, ओ मुर्शिद कामिल हज़रत सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान। हुआ में मोहब्बत जो क़ाइदो आहे, मोहब्बत जो कानून आहे त महबूब जी हर शइ प्यारी लॻंदी। मां उन ॾींहुं बि ॿुधायो मां मिसाल, साईं बादशाह मशहूर आहे, साईं जा फ़क़ीर पिया अचनि दरगाह ते, तॾहिं रस्ता काथे आहे, या हूंदी रेल या पंध। रेल छुटी वई, पंध पिया अचनि त जीप हिकिड़ी टैक्सी लॻी पई वञे, वञे ई ॾेई पई त उनखे फ़क़ीर अदा त इहो काॾे वेंदे, असांखे बि खई वरितो तोखे किरायो ॾींदासीं। त काॾे वेंदो? चए असां मशहूर वारे साईं खे वेंदासीं। चए यार दग कचो हो, कचे दग खे ॾेई करे सघंदा आहिनि त रस्तो ख़राबु। यार रस्तो इलाही ख़राबु आहे, मां न हलंदुसि, ॿिए पासे चओ त मां लाहियां। इन्ही चवण ते रस्तो इलाही ख़राबु आहे, मां न हलंदुसि। उन चयुसि त तूं ख़राबु आहे, मां ख़राबु आहियां, मुंहिंजे महबूब जा सभई दग सुठा आहिनि। इश्क इहो थी, मोहब्बत इहा थी। मदीने जे सोने बोल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ला युमिनु अहदुकुम, तुंहिंजे ईमान जी जेका काबिलियत आहे कीअं थींदी, यानी ईमान मुकमिल कीअं थींदो, जेको तोखे जन्नत वठी वञे, जेको तोखे रब राज़ी करे ॾिए, जेको तोखे दुनिया आख़िरत में ख़ुशि करे, क़ब्र खे दूर करे, क़यामत जे ॾींहुं मोमिननि वांगुरु वर्काए खिलाए ख़ुशि रखे, उहो ईमान कामिल जी जेका ॻाल्हि आहे इहा। फरमायो कामिल ईमान तॾहिं थींदी जॾहिं औलाद खऊं, दोस्तनि खऊं, अबे मां खऊं, हर शइ खऊं, मां मिठो थिया पोइ थी वञे। सुभान अल्लाह। जंहिंखे मदीने जो साईं मिठो हूंदो, आशिक़नि खे त को दग कचे खे हुन ख़राबु चयो त बि ॻाल्हि पई वञे त पोइ महबूब जा हे इश्क अदब वारा आहिनि, अहले सुन्नत वारा, या अहले सुन्नत वल जमायत आहे, उन्हनि जो हथ कामिलनि जे दामन में आहे। ख़ुदा जो कसम आहे, अॼु अदब मोहब्बत जी सूखड़ी मिलंदी त सुन्नत जमायत वटंदी। हे त महबूब जा साथी साथी सिरजण सवलो आहे। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु घणा साल अमीर हो, अमीर ज़मीन शाहूकार कारोबार। मदीने जे साईं जे गुलामी अख्तियार कई, दर बदर छड़ो, वतन छड़नो पियो, घर छड़नो पियो, सुख छड़ना पिया, आराम छड़ना पिया, बुखू काटनो पियो। 12 साल हिकड़ी हिजरत, वरी ॿी हिजरत। ये एॾा सूर खाइण इश्क खां सवा को मुमकिन थी सके? इहे मुर्शिद महबूब जा उहा हस्ती आहे, कातिबे वही। भाषा जो ॾिसे थो न, इन जा कातिब क़ुरान शरीफ़ जे याद करण जो शरफ़ अव्वलीन जेके आहे उन्हनि में साईं खे। अॼु जेको क़ुरान यादि करे न, मदीने जा साईं था फरमाइनि त क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं फरमाईंदुसि त तूं त क़ुरान शरीफ़ खे पढ़णु शुरू कर, पोइ जिथे पूरो थियो उते वञी दंग कजांइ, बिच तोखे था ॾियनि। सुभान अल्लाह। क़ुरान शरीफ़ जेके अॼु असां मुलाहिब नालो रखियो आहे, या मुलाहिब पहाड़ी, इहा वरी कहिड़ी जॻह आहे?
इहा शइ आहे। दुनिया जी त हर शइ सुना मरण ते पूरी थी वई, पर क़ब्र में क़ुरान हले थो। मशहूर वारे साईं जो फ़क़ीर जो अब्दुल वाहिद उन्नड़ काज़ी अहमद वारो ऐं अजीब ॻाल्हि आहे, बीमारी हस मशहूर वारे साईं जो नालो ॿुधाई तॾहिं हिकिड़ी रेल ईंदी, ओ एॾो शंकर न खां एॾो ईंदी ही रेल, ओ रोड़ी में वरी ॿी रेल ते चढ़ियो, हाणे दरगाह मशहूर शरीफ़ ते पियो अचे। मंझंदि थी वई, बुख लॻसि, हबीब कोट जी स्टेशन ते पकोड़ा खाधा। 2-2:30 बजे दरगाह मशहूर शरीफ़ ते स्टेशन ते पहुची, लही दरगाह ते पहुतो। हाणे साईं जेसि ताईं निमाज़ ते अचनि, फ़क़ीर नंगर वारे चयोसि त मां नंगर खा, त नंगर में वॾो गोश्त, चयो यार मां बीमार आहियां, मूंखे डॉक्टर मनो कई आहे त वॾो गोश्त घर मां न खाए। नगर न थी पाण निमाज़ ते आया, ॿिए भेरे निमाज़ खां पोइ जमायत वेठी, निमाज़ खां पोइ पुछा कयूं अला ख़ुशि आहियो, घर खां पोइ पुछंदा हे नओं माण्हू जो पुछूं साईं तव्हां काथो आया आहियो, चए साईं मां उन्नड़ आहियां, वॾेरो आहियां, अलाह जे करम आहे, काज़ी अहमद खां आहियां, सखण न कयो। पोइ पाण फ़क़ीर खां पुछूं त नंगर कराए थी, चए साईं नंगर न खाधे, ॾिनोसीं न खाधो, छो न खाधे, हुन छो न खाधी, चए साईं नंगर जेको आहे वॾो गोश्त हो, वॾो गोश्त घर मां मूंखे डॉक्टर झलियो आहे। मशहूर वारा साईं मुर्गनि पिया, मुर्गी फरमायूं त हबीब कोट जी स्टेशन ते पकोड़ा खाइनि पियो, उहे त घर में हाणे मूंखे बसि रलिया पिया वठंदसि छा, इहो रलजण न आहे त ॿियो छा आहे। अॼु हे नंढड़ी हिकिड़ी मोबाइल इंसानी अकुल ऐं इल्म जो मेराज, इंसान जे अकुल ऐं इल्म ते इन जो बुनियाद, समय महिल परे, विच में जबल, समुंड, शहर, पोइ बि हीअं डायरेक्ट ॾेखारे थी पई, उन माण्हू खे फ़ासिला काॾे विया, विच जूं ॻाल्हियूं काॾे वयूं, एॾो परे ॾेखारे थी पई, हे तुंहिंजो असांजे इल्म जो बुनियाद आहे, त पोइ जंहिंखे अल्लाह हिन काइनात जो मुर्शिद करे रसूल बणाए मोकिलियो, उन जो इल्म छा हूंदो। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते मुंहिंजी पिया, दुनिया में अकुल खपे, वापार जे लाइ अकुल खपे, दुनिया जी हर ॻाल्हि जे लाइ अकुल खपे, पर मदीने जे साईं सां नातो रखण जे लाइ इश्क खपे। उते इश्क जो बुनियाद इहो क़ुरान जो हाफ़िज़ 7 पीढ़ियूं छॾाईंदो। अल्लाह पाक फरमाईंदुसि त जन्नते दोज़ख वाजिब थी आहे, जे तूं मूंखे सिफारिश करे त मां तुंहिंजी सिफारिश खे ए मुंहिंजे क़ुरान कलाम पाक जा चौकीदार, पढ़ण वारा, अमल करण वारा, मां तुंहिंजे चवण ते उन्हनि ते दोज़ख जी सज़ा माफ़ कया छॾी थो वञा। जे अॼु हाफ़िज़ सां इहो करम आहे त जेको मदीने जे साईं जो असाबी बि आहे ऐं हाफ़िज़ बि आहे, उन सां करम छा मुंहिंजा अदा दामाद रसूल त आहिनि ई आहे, जेको तो ॿुधो, पर हिकिड़ियूं थींदियूं हिन तबई ख़ासियत, इंसान जी हर कंहिंजी तबियत थींदी आहे, ऐं इहा तबियत मिज़ाज आदाब पट ते बि विहारनि त खट ते बि विहारनि, त संदन जी ख़ुशगुफ़्तारी, नरम दिली, शर्म हया जा पेकर ऐं शराफ़त जो मादो बेपनाह अल्लाह खे अता। कई साईं जूं ॻाल्हियूं आहिनि जेके लिखियल आहिनि, संदन जो हिकिड़ो लक़ब जेको आहे सो गनी बि आहे, दौलत जे घणाई जे करे गनी सॼा वेंदा, पर उहो कहिड़ो मरहलो आहे इस्लाम जे ख़ातिर, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी जे ख़ातिर अल्लाह पाक जी राह में दौलत कुर्बान कयूं त ॻणियूं न। अॼु किथे आहे, अजमेर केरु थो करे, सखी सॾाइण वारा त घणा, पर अल्लाह जी राह में ॾियण जे लाइ ॻणप न थिए। इहो खूह जी जेका ॻाल्हि ॿुधाई, जेको यहूदी जो खूह हो, तुंहिंजा मुस्लमान दान खणी आया, तॾहिं त खूह आहे, नलका त कोन, टांकियूं त कोन हूंदियूं, चइजे पाणी असांखे यहूदी नथो ॾिए। पाण फरमायूं त इहो खूह जेको पाणी जो मुसलमाननि जे लाइ इंतज़ाम करे त जन्नत उन जे लाइ मिली, पोइ इहो ख़बर थी डबल क़ीमत ते ख़रीद कयो। जंहिं महिल हुन सां ॻाल्हायूं,
खूह ॾे पर माई ही यहूदन लाइ कहिड़ी जो उहा न पई ॾे। पोइ फरमायूं त हिकिड़ो ॾींहुं असां पियूं, हिकिड़ो ॾींहुं तव्हां तुंहिंजो, हिकिड़ो ॾींहुं असां पाणी पियूं। अल्लाह केॾा पैसा वरितई मुस्लमान खे, सरकार खे फरमाइसि हिकिड़ो ॾींहुं मुस्लमान पाणी भर। हाणे मुस्लमान पाणी पिया भरनि त ॿिन्ही ॾींहंनि जा पिया भरनि, सुभाणे वारा ॾींहं भरे पिया रखनि। पोइ हुन ॾिठो त मुस्लमाननि जी मोहताजी त ख़तमु थी वई, यहूदियुनि खे सार मुस्लमाननि सां उन वक़्तु कमु हले थो, अॼु ॾींहुं ताईं। पोइ हुन चयो त बाबा सॼो वठि, पीअण ते अलाए घणी क़ीमत ते कूड़ ॾिनई, इहो वठी मुस्लमान जे लाइ वक़ुफ़ करे छॾियऊं त मूंखे पाणी जा पैसा न खपनि, मूंखे अल्लाह जो महबूब जो रज़ामंदो खपे। हे खूह मुस्लमान तव्हांखे एॾी बि त को क़ुर्बानी करे न। या जेका तबूक वारी जंग सॾी आहे, ये यमामा जी जंग में शिकस्त कई आहे ईसाई। तो सरकार खे अची इतला मिलियो त साईं हाणे तबूक वारी सरहद ते गॾु था थियनि, लख ॾेढ गॾु थींदासीं, मदीने शरीफ़ ते हमलो कंदासीं। पाण फरमायूं इहो जो हमलो कनि था, गर्मी सख़्त गर्मी, पंध परे, गुरबत जो वारो खाइण जे लाइ अहिड़े टाइम ते अॼु ॾियूं था, रमज़ान शरीफ़ ते रोज़ा रखूं था, घणियूं ॻाल्हियूं आहिनि असां में। इन टाइम ते मुस्लमाननि जो लश्कर गॾु थियो, उनजे लाइ ख़र्च पियो खपे, उनजे लाइ खपे गुरबत, सभु मुस्लमान ग़रीब होॾो ॾुकर करीमन फरमायो, शौक़ ॾियारियो त अल्लाह जी राह में माल लुटायो। हीअं जो उठी बि थियो, उथी बि अर्ज़ कई अल्लाह जा रसूल अबू अबा घुरिया 100 उठ जो ॾिनो। अॼु जे हिसाब सां ॿ दफ़ो बि 2.5-3 तो थी जा 100, पर रुगो उठ न, हिकिड़ो उठ जे 8 जे 9 जे 10 जे वॾी ॻाल्हि न उथी बि चई त सही 100 उठ जो ॾिनो में मुस्लमान। केॾी वॾी सखा आहे, केॾी वॾी कुर्बानी आहे। त करीमन फरमाइसि शौक़ ॾियारियोसि अञा था, उथी बीठो त 100 उठ जो ॿियो ॾिनो। ॿुधणु सवलो या कुर्बानी करण में विच में वॾी ॻाल्हि आहे, नंढड़ी ॻाल्हि आहे, विच में हेठि फाटी पई। पाण अञा शौक़ ॾियारे उथी बीठो, वरी 3 साइडो चई त वरी 100 उठ जो ॿियो। ये रिवायत में 900, ॿी रिवायत में 1000 उठ जो अचे तो ॾिनई मुस्लमाननि जे लाइ, जहाद जे लाइ सामान समेत और 1000 द्रव्य। तॾहिं महबूब खे हीअं हथ मुबारक परे सां हीअं उथलाए पिया अदा अॼु रुगो वोट ॾे या रुगो जीए कर या रुगो पार्टी सां गॾु हुज त बि पार्टी चढ़े थी त अलाए छा राज़ी थी ॾिए थी त पोइ जेको अल्लाह जे ख़ातिर उनजे महबूब जे ख़ातिर एॾी कुर्बानी करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थिया, उनखे उथला अॼु खां पोइ उस्मान ते कंहिं अमल जी पकड़। सुभान अल्लाह। महबूब त इहे ॾे वञे, सरकार तो इहे लाज मिले, मदीने जे सुहिणे साईं जी त इहा ॻाल्हि असां जेके आहियूं अलाए कहिड़ी ॻाल्हि था कयूं। हाणे इहा बि ख़बर हुजे त हज़रत उस्मान साईं जी अमल जेका आहे उहा मदीने के सोने साईं जी सगी फूफी है। सुभान अल्लाह। हजरत उस्मान साईं जी अमर सरकार की सगी फूफी है। केॾो वेठो रिश्तो आहे, इते मिटी न थींदी त छा थींदो, इते ख़ुशी न थींदी त छा थींदो। तॾहिं त ॿ न्याणियूं ॾिनऊं, पाण फरमाइनि था अञा हुजनि त ॿियूं बि उस्मान ॼाए हा। एॾो वेठो रिश्तो आहे, एॾी वेझी मिटी आहे। मज़ा सुना हाणे ॻाल्हियूं त सरकार जूं घणियूं आहिनि, संदर जूं घणियूं आहिनि। हाणे जेके सखावत जूं ऐं इहे ॻाल्हियूं पढ़बियूं त बि दफ़्तर भरिया पिया आहिनि। इहो खूह जी ॻाल्हि ॿुधई या मस्जिद नबवी जी तामीर, इहे जेके जंगियूं थियूं उन्हनि में मज़ा सुना, पर वॾे में वॾी महिरबानी इहा आहे त जंहिं महिल सुलह हुदैबिया पियो थिए
पाण उमरो शरीफ करण विया हा त काफ़िर उमरो करण न पिया ॾियनि न पर महीनो उहो जंहिंमें जंग न कंदा पोइ पाण हज़रत उस्मान साईं खे मोकिलियऊं त तूं वञ उन्हनि खे दस को जंग करण आया आहियूं छा असां उमरो करण आया पाण उते विया त उन्हनि जेको आहे ॻाल्हि न मञी असां कोन उमरो करण ॾींदासीं मदीने जे साईं जे नाले उनखे भई हाणे तूं आयो आहे ही काबो ठही तवाफ़ मांखे ॾस त अबाणा कख कंहिंखे प्यारा न आहिनि ऐं कातुला शरीफ़ जो तवाफ़ मोमिन जे लाइ छा त हैसियत रखे थो भला महबूब ने मनो त कान कयसि मोकिलियो पाण वियो हो इहो तवाफ़ करे हा तवाफ़ जहिड़ी अज़ीम इबादत जे लाइ जबल हुननि चयो उस्मान तूं तवाफ़ करे कई कातुला शरीफ़ आहे चई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाफ़ नथा कनि हा उस्मान हरगिज़ तवाफ़ न कर सुभान अल्लाह क़यामत ताईं आशिक़नि खे सबक़ ॾेई जैनब बिन सलेम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला लंघरायो पाण खे जानी मारी महबूब जो सर हुजे मौला हैदर करार टे पहली नमाज कज़ा कई छदी महबूब जो आराम हेॾो न कयो हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला कातुला शरीफ़ ही बिठवा या अज़ीम इबादत 7 साल न वियो न कयो मदीने जे साईं जी मोहब्बत में सरकार नथा कर उस्मान न कर ये सबक छा था ॾियनि ॻाल्हि ये ॻाल्हि में सबक थी ॾियनि त पंहिंजे दिलि में अवल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ऐं अदब इश्क पैदा कर पोइ जेको आहे सो तोखे इस्लाम सवलो लॻंदो अल्लाह ताला तोखे असांखे खैर तौफ़ीक़ ॾे त मदीने जे साईं जी पैरवी सुन्नत ते अमल कयो पर मुंहिंजा मुर्शिद कामिल मशहूर वारा साईं फरमाईंदा हुआ अल्लाह को पुट न घुर खपनि ॾाढी मिठड़ी शइ दुनिया न घुर अवल घुरीस त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला में मौला हैदर करार खे जेको इश्क ॾिनो मदीने जे साईं जो उन में को ज़रबो ॾिने उन्हनि खे भला छा ॾिनो उन में को ज़रबो ॾे पाण फणे इहो मिलियो त सभु कुझु मिली वई पोइ बैत पढ़ियूं कि हर के इश्क मुस्तफ़ा सामान ओस्त बहर बरदर गोश के दामान ओस्त जंहिं वटि बि सामान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क जो आहे हे बर तोड़े बहर जो नेमतूं इहे त उनजे चोले जे कुंड में ॿधियूं पयूं आहिनि अल्लाह ताला पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इश्क नसीब फरमाए आमीन असल में हाणे रात को न नथा सघूं उहा तबियत बि न आहे रात जे दर्शन में रहनि था त हे नालो लिखायोसीं अल्लाह सां जो चवण तव्हां सुन जलाए कुझु बंदोबस्त थियल आहे सदन जे ख़ातिर नगर पाणी जो उहो बि थींदो खाई पोइ मुंहिंजा पालक असांजी कोशिश जी क़बूल फरमाओ ख़िदमत क़बूल फरमाओ जॾहिं नाको कढियो मनक़बतूं कयूं तकरीरूं कयूं ऐं हिन सुहिणी जमात ॾेई ऐं पैगाम दीन जो मोहब्बत जो अदब जो इश्क जो ॿुधो उन्हनि जो वेहण ॿुधण क़बूल फरमाओ ग़रीब आहे मुंहिंजा मौला ग़रीब आहे गुनाहनि जी माफ़ी थिए ख़ताउनि जी माफ़ी मिले हिदायत जो नूर मिले रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी मिले उहे तुंहिंजा आशिक़ आहिनि जेके तुंहिंजे ऐं तुंहिंजे महबूब ते बीठा दुनिया तो हथो खणी विया असां ग़रीब आहियूं गंज ॾे त खाऊं पुटड़ा ॾे सेहत ॾे सलामती ॾे गर्दन में सुकून ॾे अहले सुन्नत वल जमाअत खे मुंहिंजा मालिक साईं औज ॾे मुंहिंजा मालिक इश्क ऐं मोहब्बत मदीने वारे साईं खे औज ॾे हिन सुहिणी जमाअत में दुआऊं क़बूल कनि असां सभिनी जूं हाजात पूरी थियनि दरगाह शरीफ़